नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद, तालीमुल इस्लाम जे हवाले सां क़यामत जो बयान। क़यामत जो ॾींहुं उन ॾींहं खे चइजो थो जंहिं ॾींहुं तमामु इंसान ऐं जानदार मरी वेंदा ऐं सॼी दुनिया फ़ना थी वेंदी। जबल पिंजल उन वांगुरु उॾामंदा पिया, तारा टुटी किरी पवंदा, हर शइ ज़रा ज़रा थी वेंदी, फ़ना थी वेंदी। इंसान ऐं जानदार कीअं मरंदा? हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम यानी हिकिड़ो फ़रिश्तो अल्लाह पाक जो इसराफ़ील अलैहिस्सलाम, उहे अल्लाह जे हुक्म सां सूर फूकींदा। सूर सिंह वांगुरु हिकिड़ो यानी ईअं सम्झो त आलो आहे, उन में फूक हणंदा, फूक ॾींदा त उन जो आवाज़ु एॾो त सख़्तु ऐं डप वारो हूंदो जो उन जे सदमे सां सभु मरी वेंदा। ऐं एतिरे क़दुरु जो उन आवाज़ जे करे हर शइ ख़तमु थी वेंदी ऐं ज़रा ज़रा टुकड़ा टुकड़ा थी वेंदी। क़यामत कॾहिं ईंदी? क़यामत अचण वारी ज़रूरु आहे, पर उन जो सही सही जेको वक़्तु आहे उन अल्लाह पाक खां सवाइ ॿियो केरु नथो ॼाणे। क़यामत जे सही वक़्तु जेको आहे अल्लाह पाक जो हिकिड़ो राज़ आहे जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला खे मालूम आहे। अल्लाह ताला इन जो इल्मु कंहिंखे बि कोन ॾिनो आहे। ऐं पर इहो अहादीस मां ख़बर ॿुधाई वई आहे, अहादीस जे ज़रिए सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जुमे जो ॾींहुं हूंदो ऐं मुहर्रम जी 10 तारीख़ हूंदी, आशूरे जो ॾींहुं हूंदो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जूं कुझु निशानियूं ॿुधायूं आहिनि त जिन निशानियुनि सां इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त हाणे क़यामत वेझी आहे। उन्हनि में 2 क़िस्मनि जूं निशानियूं आहिनि क़यामत जूं। हिकिड़ियूं निशानियूं आहिनि बईदा यानी क़यामत अञा परे हूंदी, कुझु तरह जूं निशानियूं आहिनि। ॿियूं आहिनि अलामात क़रीबा यानी उहे निशानियूं जेके क़यामत जे सफ़ा वेझो वारियूं आहिनि। त जेके परे निशानियूं आहिनि उन्हनि में सभिनी खां पहिरीं निशानी आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में अचणु। छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला यानी अहिड़ो नबी बनायो जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पोइ ॿियो को नओं नबी कोन ईंदो। ऐं ॿियनि किताबनि में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो आहे नबीउस्साअ, क़यामत वारो नबी, माना जंहिंजी उम्मत ते क़यामत क़ाइमु थींदी। उन करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में तशरीफ़ फ़रमा थियणु ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात, इहा क़यामत जे निशानियुनि मां निशानी आहे। अहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियूं बि निशानियूं फ़रमायूं। मसलन दुनिया में गुनाहनि जो यानी दुनिया में गुनाहनि जो वाधारो, कसरत, घणा गुनाह थियणु लॻनि, माण्हू पंहिंजे माउ पीउ जी नाफ़रमानी करे ऐं उन्हनि ते सख़्तियूं करे। अहिड़े तरीक़े सां अमानत में ख़यानत थिए, ॻाइणु वॼाइणु नाच इहे जेके आहिनि इहे आम थी वञनि। अहिड़े तरीक़े सां पहिरियां यानी पोयां माण्हू, हिन उम्मत जो आख़िरी तबिको पहिरें तबिके वारनि खे घटि वधि चवणु लॻे, लानतूं विझनि, घटि वधि चवनि। जीअं अॼुकल्ह केतिरा माण्हू अल्लाह पनाह में रखे जेको सहाबा खे घटि वधि चवंदा आहिनि, लानतूं कंदा आहिनि। त इहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं जेको आहे सो पेशन गोई फ़रमाए छॾी त इहा क़यामत जे निशाननि मां हिकिड़ी निशानी आहे जो पोयां पहिरियनि खे घटि वधि चवंदा। ऐं जाहिल ऐं घटि इल्म वारा माण्हू उहे सरदार बणिजी वेंदा ऐं घटि तबिके वारा माण्हू मसलन धराड़ क़िस्म जा माण्हू उहे वॾियूं वॾियूं ऐं ऊचियूं ऊचियूं इमारतूं बनाईंदा, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठाहींदा। अॼुकल्ह ही जेको यूरोप आहिनि, यूरोप जा माण्हू यूरोप ते मुख़्तलिफ़ दौर गुज़रिया आहिनि ऐं हिकिड़ो दौरु उहो जेको यूरोप जो डार्क दौरु चयो थो वञे। उन में जेको आहे सो तमामु यानी जहालत हूंदी हुई ऐं इहे तमामु ग़रीब माण्हू हूंदा हुआ, ॿकरियूं चाराइण, इहे कमु करणु इहे हूंदा। अॼुकल्ह हिननि जूं वॾियूं वॾियूं इमारतूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अरब में जेको आहे सो ग़ुर्बत हूंदी कसरत सां। अॼुकल्ह दुबई में ऐं इन्हनि मुल्कनि में
केॾियूं केॾियूं वॾियूं वॾियूं इमारतूं पियूं ठहनि ऐं इहे माण्हू पहिरीं तमामु ग़रीब हुआ। त इहा बि निशानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई त जेको आहे सो यानी धराड़ क़िस्म जा माण्हू ऐं ग़रीब क़िस्म जा माण्हू एॾा मालदार थी वेंदा जो पंहिंजे पैसे खे वॾियुनि वॾियुनि इमारतुनि ठाहिण में इस्तेमालु कंदा ऐं नाअहल माण्हू उन्हनि खे वॾा वॾा उहिदा मिलणु लॻंदा। भई वज़ीर थी वियो, वज़ीर आज़म थी वियो, सदर थी वियो, फलाणो थी वियो, फलाणो थी वियो, पर अहिड़ा हूंदा जेके उन उहिदे जा अहल कोन हूंदा। नाअहल माण्हू जेको आहे उन्हनि खे वॾा वॾा उहिदा मिलणु लॻंदा। इहा बि जेका आहे निशानी आहे क़यामत जी। उन खां अलावा ॿियूं बि निशानियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन ऐं क़यामत जेको आहे, क़यामत जे अंदरि हिकमत छा आहे, क़यामत जो मक़सदु छा आहे? क़यामत जो मक़सदु आहे त जे ज़ालिम खे ज़ुल्म जो पूरो बदिलो मिले ऐं नेकी करण वारे खे नेकीअ जो पूरो बदिलो मिले। हीअ दुनिया अल्लाह रब्बुल आलमीन इन जे लाइ कोन ठाही आहे। दुनिया में जेको आहे सो नेकीअ वारे खे नेकीअ जो पूरो बदिलो मिली वञे इहो ज़रूरी कोन्हे। अहिड़े तरीक़े सां ज़ालिम खे ज़ुल्म जो पूरो बदिलो मिली वञे इहो कोन्हे। केतिरा माण्हू वीचारा जेको आहे सो मज़लूम रोईंदे रोईंदे ऐं दुनिया छॾे वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां केतिरा जेको ज़ालिम आहिनि उहे ज़ुल्म कंदा रहंदा आहिनि पर उन्हनि ते कुझु हथु विझण वारो कोन हूंदो आहे। त अल्लाह पाक क़यामत जो अहिड़ो ॾींहुं रखियो आहे जंहिंजे अंदरि अल्लाह मुकमल तौर ते इंसाफ़ फ़रमाईंदो ऐं नेकी करण वारे खे नेकीअ जो अहिड़ो बदिलो मिलंदो जंहिंजे अंदरि कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ कान हूंदी ऐं बुराई करण वारे खे अहिड़ो बदिलो मिलंदो जंहिंजे अंदरि का राहत कान हूंदी। यानी मुकमल जेको बदिलो आहे उहो उन खे क़ाइमु करण जे लाइ, मुकमल इंसाफ़ क़ाइमु करण जे लाइ अल्लाह पाक जो ॾींहुं रखियो आहे जंहिंखे क़यामत चइजे थो। अच्छा, क़यामत में नफ़ख़ ऊला बि आहे, नफ़ख़ सानिया। हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम पहिरीं हिकिड़ो दफ़ो फूक ॾींदा। जेॾीमहिल फूक ॾींदा त उनखे चवंदा नफ़ख़ इमातत या नफ़ख़ ऊला। ओॾीमहिल सभु कुझु ख़तमु थी वेंदो। आसमान ज़मीन ऐं मख़लूक़ात जेके आहिनि सभु मरी वेंदियूं ऐं जेको त पहाड़ ख़तमु थी वेंदा। माना इनखे चइबो सॼी काइनात जो मौत। वरी 40 सालनि खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 40 सालनि खां पोइ वरी ॿियो दफ़ो फूकींदा। ओॾी महिल जेको आहे इनखे चइबो नफ़ख़ इहया। ओॾी महिल इन फूक जे ज़रिए सां अल्लाह ताला सभिनी खे वरी ज़िंदा करे छॾींदो। हा, ऐं उन खां पोइ सभु जा सभु पंहिंजनि क़बरुनि मां ऐं जिते जिते हूंदा उथी ऐं पोइ महशर जे मैदान में जिते अल्लाह पाक इन सॼी काइनात खे जमा कंदो, सभिनी इंसाननि खे जिन्ननि खे जमा कंदो, उते जमा थी वेंदो ऐं उन खां पोइ उते जेको आहे सो हिसाब किताब थींदो। इहो मीज़ान क़ाइमु कयो वेंदो। अहिड़े तरीक़े सां इहे सभु कुझु थींदो ऐं आख़िर में जेको आहे सो यानी जन्नती जन्नत में रवाना थींदा ऐं नाऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक जहन्नमी जेके आहिनि जहन्नम में अहिड़े तरीक़े सां पुलसिरात तां ऐं जन्नत में दाख़िल थियण ताईं ऐं जहन्नम में दाख़िल थियण ताईं नफ़ख़ ऊला खां वठी करे एसि ताईं सॼो जेको वक़्तु आहे न इन खे क़यामत चइजे थो। इहो क़यामत जो हिकिड़ो ई ॾींहुं हूंदो जंहिंजे अंदरि इहे सभु कम थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे इन वक़्तु अचण खां पहिरीं इन जी तयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल ख़ैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन ख़ैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह।
سبحان ربک رب العزت عما یصفون وسلام علی المرسلین والحمد للہ رب العالمین. سبحان اللہ وبحمدہ سبحانک اللہم وبحمدک ونشہد ان لا الہ الا انت نستغفرک ونتوب الیک نستغفرک ونتوب الیک نستغفرک ونتوب الیک. وصلی اللہ تعالی علی حبیبہ محمد وعلی آلہ واصحابہ وبارک وسلم. آمین.